ॿारनि सां जिनसी तशद्दुद ख़िलाफ़ मुल्की सतह ते कमु कंदड़ तंज़ीम सिंध जे कोऑर्डिनेटर बरकतार अंसारी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त पाकिस्तान में रोज़ानो 8 ॿार जिनसी ॿढाई जो शिकार थियनि था। साल 2019 में गुज़िरियल सालनि जी भेट में 26 सैकड़ो वाक़िया घटि थिया आहिनि। साल 2019 में कुल 2846 ॿारनि खे जिनसी हवस जो निशानो बणायो वियो। हुन ॿुधायो त पाकिस्तान में सभ खां वधीक केस पंजाब में 1502, सिंध में 861 थिया, इस्लामाबाद में 203, केपी में 170, बलूचिस्तान में 72 ऐं आज़ाद जम्मू कश्मीर में 11 जिनसी ॾाढाई जा केस रिपोर्ट थिया आहिनि। पाकिस्तान जे ॻोठनि में 64 ऐं शहरनि में 36 सैकड़ो वाक़िया पेश थिया आहिनि। कलोई में सॼी सिंध जा एमरजेंसी हुजण बावजूदि रेवेन्यू अमलदार ऑफिसनि मां गुम रहिया। रेवेन्यू अमलदार असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तार कार समेत अमलो ऑफिसनि मां ग़ाइब रहियो। कोरोना वायरस खां बचाव लाइ शहर मुकमल तौर ते बंदि करायो वियो। कलोई मार्केट बंदि हुजण करे मुनाफ़िक़ोरनि मुबैना तौर आम वापिरे वारनि शयुनि जा अघ चोट ते चाढ़े छॾिया। कलोई जे शहरनि लाइ बचाए लुंड असगर लुंड रज़ा हालू ऐं ॿियनि आवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एमरजेंसी हुजण बावजूदि रेवेन्यू अमलदार ऑफिसनि मां गुम आहिनि, जंहिं करे शहर में वापारियुनि पारां शयुनि जा अघ वधाया विया आहिनि। उन्हनि डीसी थरपारकर सेशन जज मिठी खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुख़्तार कार कलोई असिस्टेंट कमिश्नर कलोई खे ड्यूटीअ ते पाबंद करायो वञे। नवांशहर में दादूवासी नौजवान रिक्शा ड्राइवर खे काज़ी अहमद पुलिस पारां फुल ॼाणे मुबैना तौर ते ॿिन्ही टंगुनि में गोलियूं हणी हाफ फ्राई कयो वियो। ज़ख़्मी खे PMUG अस्पताल में दाख़िल कयो वियो। 3 वरनि जे सिकंदर जमाली खे मुबैना मुक़ाबलो ॼाणाए ज़ख़्मी करे संदसि कब्ज़े मां मोटरसाइकिलूं ऐं हिकु पिस्टल हथ करण जी दावा कई वई। ज़ख़्मी सिकंदर जमाली जो चवणो हो त पुलिस खेसि नाक़द गिरफ़्तार कयो, छॾाइण लाइ 2 लख रिश्वत घुरी न ॾियण ते हाफ फ्राई करे छॾियो। काज़ी अहमद पुलिस जो चवणो आहे त ही मोटरसाइकिल फुरू करण जो आदी ॾुआरी आहे। मुक़ाबले खां पोइ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। जवाबदारनि जे भाउरनि अली गौहर जमाली ऐं साबिर जमाली जो चवणो आहे त उन्हनि जे भाउ सां ज़ुल्म थियो आहे। ही रिक्शो हलाए पौधो करे पंहिंजे ॿारनि जो पेट पालींदो हो। हुननि IG सिंध ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk